फजीलुल शेख मौलाना अब्दुल रज़ाक आबिद साहब हफिज़हुल्लाह। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन अम्मा बाद कम मिन फ़िअतिन कलीलतिन गलबत फ़िअतन कसीरतन बिइज़्निल्लाह। हम चुप थे कि बर्बाद न हो जाए गुलशन का सुकून। हम चुप थे कि बर्बाद न हो जाए गुलशन का सुकून। नादां ये समझ बैठा कि हमें कुव्वत ललकार नहीं। सिपाही बैतुल्लाह जा मुअज़्ज़ज़ कायदीन, नौजवानान कर कुरान, मौलाना हाजी अहमद मल्ला रहमतुल्लाह अलैह, मौलाना खालिद मोहम्मद निज़ामानी रहमतुल्लाह अलैह, मौलाना अब्दुल रहीम पचमी रहमतुल्लाह अलैह जा फर्जंदान, रूहानी फर्जंदान, मुंहिंजा हुयूर इस्लामी मुसलमानो, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मोहतरम दोस्तों, अज मूंखे हद दर्जे जी ख़ुशी आहे जो अल्लाह जे फज़ल करम सां बदीन जी सरज़मीन अॼु उहे ॾींहं ॾिठा जेके अॼु खां कई सदी पहिरियों असांजे रूहानी वालिद मौलाना हाजी अहमद मल्ला रहमतुल्लाह अलैह जे दौर में ॾिठा हुआ। मोहतरम साथियो, अॼु असांजे हिन इज्तिमा साबित कयो आहे त दुनिया असांखे फ़िरक़नि में विराए थी, दुनिया असांखे ज़बाननि में तक़सीम कयो आहे, दुनिया असांखे जमहूरियत ऐं वोटनि जे नाले ते असांखे पार्टियुनि में तक़सीम कयो आहे। लेकिन रब्बे काबा जो कसम, परवरदिगार जी ज़ात जो कसम, हिन सरज़मीन ते अॼु असां सभु पंहिंजा तमामु इख़्तिलाफ़ ख़तम करे अॼु सभिनी जे ज़बान मां हिकु ई नारो आहे त तहफ़्फ़ुज़ हरमैन लाइ, दिफ़ाए हरमैन लाइ, अज़मत हरमैन लाइ असांजी जान बि क़ुर्बान आहे। मोहतरम साथियो, रब्बे काबा जो कसम, तॾहिं त के शाइर चयो, वेछा सभु विछारो ओॾा सभु अचो, वेछा सभु विसारियो ओॾा सभु अचो, मांझी थी मचो त ॾाढनि खे ॾारे विझो। अॼु हिन इज्तिमा इन ॻाल्हि खे साबित कयो आहे त असां हिन मैदान जे अंदरि असांजो हिकिड़ो पैगाम आहे। हिते जे इंतज़ामिया खे संजीदगी जो मुज़ाहिरो करणु घुरिजे। हे अहमद मल्ला रहमहुल्लाह, हे मौलाना खैर मोहम्मद निज़ामी रहमहुल्लाह, हे मौलाना अब्दुल रहीम पचमी रहमहुल्लाह जा रूहानी फर्जंद मैदान में अची चुका आहिनि। रब्बे काबा जो कसम, मरण लाइ तयारु आहिनि। हे कफन बदी सिर ते ईंदा, हितां बदीन खां वठी लुहारी जी सरज़मीन ताईं हे सफ़न जे सूरत में ज़मीन ते विछाइजी पवंदा। हिननि जो इहो पैगाम हूंदो त भले सुतलनि जे सीने सिर लंघाइनि लारियूं मोटर, थिया लिल्लाह गॾु लश्कर लुहारी खे लुटण वारा। मोहतरम साथियो, हे तहरीकूं के मामूली तहरीकूं न आहिनि। हिननि तहरीकनि वॾा इनकलाब बर्पा कया आहिनि। इंतज़ामिया के संजीदगी जो मुज़ाहिरो करणु घुरिजे। हिननि तहरीकनि में तइदाद खे कोन ॻणबो आहे। रब्बे काबा जो कसम, ईमानी कुवत खे ॻणबो आहे। ईमानी कुवत जंगे बदर में असां 313 हुयासीं, पर उन इनकलाब खे अॼु बि कुफ्र विसारे कोन सघियो आहे। असां जॾहिं फिरौन जे साम्हूं असांजो तइदाद मूसा अलैहिस्सलाम जी सूरत में हिकिड़ो नंढो हो, तॾहिं फिरौन तानो हयो त हे इन हाउलाए लशिरज़मतुन कलीलून, ही नंढो टोलो असांजो छा मुक़ाबिलो कंदो। रब्बे काबा जो कसम, मूसा जी क़ौम जेको फिरौन साखिर कयो, दुनिया उन शइ जी गवाह आहे। हिन सरज़मीन बदीन जे अंदरि जॾहिं मौलाना हाजी अहमद मल्ला रहमतुल्लाह अलैह नारे तकबीर हणी करे सरज़मीन ते उथियो हो, तॾहिं हिकिड़ो नंढो तइदाद गॾु थियो हो, पर उन्हनि जेको इनकलाब बर्पा कयो, उन्हनि जेको इनकलाब आंदो। रब्बे काबा जो कसम, ईद जा मुनासिब ॾींहं हुआ, ख़ुशी जा ॾींहं हुआ, मुस्लमाननि जेल भरिया हुआ। अहमद मल्ला छा चयो? ईद जे मौक़े मुनासिब ते मिड़ई मज़ा छॾे, ईद जे मौक़े मुनासिब ते मिड़ई मज़ा छॾे, क़ैद कैबे ता क़बूला क़दरदानो आफ़रीन, सद मुबारक मरहबा ए महरबानो आफ़रीन, सद मुबारक मरहबा शेर दिल शाबाश आखे जस जवानो आफ़रीन। अहमद मल्ला उन दौर जे मुजाहिदीन खे शाबाश ॾिनी त तव्हांजे किरदार जे करे इंतज़ामिया बेवस बणिजी चुकी आहे। मोहतरम साथियो,
मोहतरम साथियों, सब गुनाहगार आहियूं। खुदा जी ज़ात जो कसम, जेकॾहिं असांजो ही कदम अल्लाह पंहिंजे बारगाह में क़बूल कयो, असांजे निजात जे लाइ काफ़ी आहे। ज़िंदगी केतिरी आहे, मुख़्तसिर ज़िंदगी आहे। वञी कब्रिस्तान जी ज़ियारत करियो, उते उहे नौजवान पिया आहिनि जेके घर खां ॿाहिरि कोन निकिरंदा हुआ त मतां मरी न पऊं, पर मौत उन्हनि ते अची वियो। हिते जे केतिरो जीअंदे जिते झटपट झट वारा, ज़िंदगी तो भरोसो कोन्हे। रब्बे काबा जो कसम, मूंखे अल्लामा अहसान जो कौल यादि अची वियो त तव्हां माण्हू रोडनि ते एक्सीडेंटनि में मरी वेंदा आहिनि, गाॾियुनि जे टायरनि जे छात मरी वेंदा आहिनि। एज़ाज़ आहे, अज़मत आहे इन ॻाल्हि में जो असांखे अल्लाह जे रस्ते में शहादत जो मौत अचे। मोहतरम दोस्तों, हिन मौके ते आऊं सिपाही बैतुल्लाह जे अज़ीम कायद अहले हदीस डॉक्टर अब्दुल हफीज़ समूह हफ़िज़हुल्लाह जो जे जुरत के सलाम पेश करिया थो। रब्बे काबा जो कसम, जे असांजे हिन नौजवान नस्ल खे हिकिड़ी ॾाढी मख़फ़ी शरारत, लिकी शरारत थी रही हुई, जेके हिन वक़्त जे आलिम दीन मर्द मुजाहिद उन जो तारुफ़ असांजे नौजवाननि खे कराए छॾियो आहे। अॼु मासूमनि खे ख़बर आहे, नौजवाननि खे ख़बर आहे, असांजे पौरनि खे ख़बर आहे त इन्हनि ज़ालिमनि जूं कैबतुल्लाह जे हक़ में छा साज़िशूं थी रहियूं आहिनि। इन लुआरी जे जुड़तू मसनूई हज खे वाइखो करण में हिन मर्द मुजाहिद जो वॾो किरदारु आहे। मूंखे मोहतरम साथियो ईमान आहे, इहो यकीन आहे त डॉक्टर ज़ुल्फ़ी समूह हफ़िज़हुल्लाह असांजी हिन पूरी इज्तिमा जो, असांजे तमाम दोस्तनि जो, असांजी हिन पूरी जमात जो कायद आहे। हिन मसइले जे अंदरि रब्बे काबा जो कसम, पाण ते हिकिड़ो नंढड़ो पैगाम ॾिनई ॿिनि ज़िलनि खे, पर जेकॾहिं पूरी सिंध खे ॾे हा त अॼु बदीन जा रस्ता जाम हुजनि हा। अॼु बि आऊं चवां थो, हिननि सभिनी दोस्तनि जी तर्जुमानी कंदे इहा ॻाल्हि वधा न थींदो। आऊं चवां थो कायदे सिपाही अहले हदीस, कायदे अहले हदीस डॉक्टर अब्दुल हफीज़ समूह हफ़िज़हुल्लाह, तव्हां ऐलान कयो रब्बे काबा जो कसम, हे मर्द मुजाहिद, बजाए घर वञण जे हे हितां खां लुआरी ताईं सफ़न जे सूरत में ज़मीन ते किरी पवंदा, ऐलान कंदा त असांजो सिर्फ़ क़ुर्बान आहे। पर दोस्तों, मूंखे यकीन आहे, मूंखे ईमान आहे, मूंखे यकीन आहे त असांजी इंतज़ामिया इन नौबत ताईं अचण असांखे कोन ईंदी, छो बि हो बि मुस्लमान आहिनि, असां बि मुस्लमान आहियूं। हुननि जो बि कहबो बैतुल्लाह आहे, असांजो बि कहबो बैतुल्लाह आहे। हुननि बि कलमो पढ़ियो आहे, असांखे हुस्ने ज़न आहे। इंतज़ामिया इंशाअल्लाह असांजे हिन तहरीक खां पोइ नोटिस वठंदी। वन रब्बे काबा जो कसम, हे अयाम ज़ुल्हज्जा जा आहिनि, इब्राहिम अलैहिस्सलाम जी सीरत ते कुर्बानी पेश करण जा ॾींहं आहिनि। आज भी हो जो इब्राहिम का ईमान पैदा, आकर सकती अंदाज़े गुलिस्तान पैदा। अॼु बि जेकॾहिं इब्राहिम जो ईमान असां में अची वञे, असांजी बागो बहार बणिजी वञे। मोहतरम दोस्तों, आख़िर में अर्ज़ कंदो हलां, मूंखे हिकिड़ी ॾुख जहिड़ी ॻाल्हि, जो असांजे हिन इज्तिमा जे अंदरि बेशुमार दोस्त आहिनि, रोड ते बीठल आहिनि, पर दोस्तों बल्बनि जे घटि हुजण जे करे नज़र कोन पिया अचनि। तंहिंजे करे दोस्तों, हर दोस्त वटि मोबाइल फोन मौजूदु आहे। पंहिंजे मोबाइल फोन जूं बतियूं ऑन करे तव्हां नारे तकबीर जे वक़्तु उन्हनि मोबाइल फोन जे बतियुनि खे मथे कयो, तां त असांजो ही इज्तिमा इंतज़ामिया जूं अखियूं खुलनि, तां त असांजे हिन इंतज़ामी जी ख़बर पवे, छो त परे जा रहंदड़ दोस्त उन्हनि जी जेको ख़बर नथी पए। तंहिंजे करे दोस्त पंहिंजे मोबाइलनि जे ज़रिए सां इशारा करे नारे तकबीर, नारे तकबीर, तहफ़्फ़ुज़े हरमैन लाइ जान भी कुर्बान आहे, तहफ़्फ़ुज़े हरमैन लाइ, तहफ़्फ़ुज़े हरमैन लाइ। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।